कुमार बजीर ॻोठ हवेली ठकुर ॻाल्हाए रहियो आहियां त वार्ड नंबर 3 छोर कैंट ज़िलो उमरकोट जे तरफ़ सां कल असांखे इमदादी फंड विरायो वियो। जेको बि इमदादी फंड विराइण वारी टीम आई हुई मुख़्तियारकार AC DC वो जेके गवर्नमेंट मुलाज़िम हुआ उन्हनि खे विराए ॾिनी वई। बाक़ी जेके ग़रीब आवाम जेके इमदाद जे हक़दार हो उन्हनि खे कोन ॾिनी वई। महिरबानी करे असांजे ॻोठ हवेली ठकुर जो इंक्वायरी कराए तस्दीक कराए ऐं तफ़सीलात वठी महिरबानी करे असांखे इमदादी फंड ॾिनो वञे। घणी इमदाद हुई? घणा नाला हुआ? असांजा नाला साईं 200 खां 250 नाला हुआ, जंहिंमें 4 खां 5 नालनि ते मिलियल आहे, बाक़ी जेका आहे कोन मिली आहे असांखे। अच्छा, कहिड़े सरकारी मुलाज़िमनि खे कंहिं ॾिनी इमदाद? सरकारी मुलाज़िमनि खे? सरकारी मुलाज़िम साईं मुख़्तियारकार हो, DC हो, कामरेड जगू बजीर हो, काउंसलर साहिब हो, यूनियन टाउन कमेटी जो चेयरमैन नज़र मोहम्मद अरीसर साहिब हो। ये सभु गॾु हुआ। साईं तपेदार राणो, तपेदार नाथू ऐं जेके मिसाल गवर्नमेंट जा मुलाज़िम पटेवाला हुआ, वाशू, अहिड़ा 4-5 जेके उन्हनि खे मिली वई। बाक़ी ॻोठ हवेली में पूरे 3 खां 4 हज़ार वोटर जेके आहिनि जेके हक़दार आहिनि उन्हनि खे कंहिंखे कोन ॾिनी वई। अवां शिकायत कोन कई? साईं असां शिकायत कई पर असांजी शिकायत उन्हनि टाइम कंहिं ॿुधी कोन्हे। कंहिंखे शिकायत कई? साईं उन्हनि मुख़्तियारकार AC DC टाउन कमेटी जे चेयरमैन ताईं असां कंप्लेन लिखी। पोइ चेयरमैन छा थो चए? उनजो साईं कंप्लेन जो को सवाल जो जवाबु वापसि लिखियो ई कोन्हे। चेयरमैन वटि तव्हां विया हुआ? जी हा साईं, असीं वियल आहियूं। छा चई? साईं असांखे कुझु कोन चई, अवां ॻोठ वई आहे, वञो हुते अवांखे मिलंदी बस। हाणे अवांजो मुतालबो कहिड़ो आहे? असांजो मुतालबो इहो ई आहे त पहिरीं असांजे ॻोठ जो इंक्वायरी कराए इमदादी फंड बहाल कराए इमदाद ॾिनो वञे। ॿियो मुतालबो असांजो इहो आहे जेके पाणी जा तला ऐं पाणी जो प्लांट फिल्टर जेके मिलियल आहे उहो ख़राबु आहे, उहो महिरबानी करे असांखे बहाल कराए पाणी जो मशीनूं लॻाराए ॾेई ऐं पाणी ॻोठ खे पूरे खे बहाल कयो वञे। माना टाउन कमेटी छोर जे तरफ़ां जेका इहा राशन बैग या इमदाद विराई हुई आहे या ग़लति विराई हुई? जी जी हा साईं, इहा ग़लति जंहिं मसाला कामरेड ऐं उन्हनि पंहिंजी मनमानी ते विराई वई आहे। जंहिंखे चाहियो पियो उन्हनि खे ॾिनो पियो। जेके हक़दार ऐं जेके माज़ूर ऐं जेके बेवाऊं औरतूं जेके आहिनि उन्हनि खे कंहिं बि ॻोठ में 2500 खां 3000 वोटरनि में कंहिं माण्हू खे हक़ जे हिसाब सां कान मिली आहे। कहिड़ा ॻोठ? ॻोठ हवेली ठकुर। उन में कहिड़ियूं बिरादरियूं आहिनि? साईं उन में बजीर, भील, मेघवाड़, ओड, कोली, ठकुर, समेजा, लंगा, ये बिरादरियूं आहिनि। सभिनी खे कोन मिली आहे? जी न साईं, कंहिंखे ई कोन मिली आहे। पूरे ॻोठ में कंहिं माण्हू खे कोन मिली आहे। 3000 में 5 माण्हुनि खे मिली आहे, उहे बि गवर्नमेंट मुलाज़िम आहिनि। गवर्नमेंट मुलाज़िमनि खे त इमदाद ॾियणी कोन्हे, उहे त पगार खणनि था। उन्हनि जा कामरेड ई अहिड़ा हुआ, उन्हनि पाण पर्ची कढे ॾिनी पे, जेको वियो पियो उन्हनि खे ॾिनी पे। जेके बाक़ी लेन में बीठा हुआ वो शाम ताईं इंतज़ारु करे विया हलिया, उन्हनि खे का शइ कोन मिली। महिरबानी करे असांजी 1971 खां वठी अॼु ताईं असांजे पीपल्स पार्टी जे तरफ़ सां का बि शइ आई आहे हिननि पंहिंजी मर्ज़ी जे हिसाब सां विराई। जेके हक़दार ऐं जेके मिसाल बेवाऊं औरतूं आहिनि, जे माज़ूर माण्हू जेके आहिनि हींअर कोरोना जे करे मिसाल बेरोज़गार वेठा आहिनि ऐं उन्हनि खे का शइ अॼु ताईं न मिली आहे। महिरबानी करे असांजी ॻोठ जी इंक्वायरी कराए जेका तस्दीक आहे उहो लिखी असांजा हक़ जो इंसाफ़ कयो वञे। जेसि ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी सां असांजो मुतालबो इहो रहंदो, असांजा ॿई इहे मुतालबा न पूरा कया विया जेसि ताईं असां न वोट ॾींदासीं, असां बाइकाट कंदासीं। अॻिते असांजी न ॿुधी वई त असां बुख हड़ताल जो ऐलान करे छॾे। आख़िर ताईं असां बिलावल भुट्टो ज़रदारी सां पहुचंदासीं, वज़ीर आला सिंध ताईं पहुचंदासीं। अॻिते न मञा त सही ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी मज़ार ते वञी उते वेही बुख हड़ताल करे असांजा ॿई मुतालबा महिरबानी करे इहे पूरा कया।